अस्सलाम वालेकुम नाज़रीन, डी लाट में शतार सरोई अवां जी ख़िदमत में हाज़िर आहे। इंटरव्यू सीरीज़ में अॼु असां हिकु अहम सूरमे जी ॻाल्हि कंदासीं, हिकु अहम शहीद जी ॻाल्हि कंदासीं। काल्ह तव्हां असांजी वीडियो ॾिठी, उन में तव्हांखे सिंध जे सूरमनि जे हवाले सां कुझु सूरमनि जो ज़िक्र मूं कयो आहे ऐं साईं जीएम सैद जे किताब सिंध जा सूरमा मां तव्हांखे मूं हवालो ॾेई ॿुधायो त राजा ॾाहर खे पहिरियों सूरमो तसवुरु कयो वञे थो, दोदे सूमरे खे ॿियो सूरमो तसवुरु कयो वञे थो, मखदूम दुल्हा दरिया ख़ान खे टियों, मखदूम बिलावल खे चोथों, ऐं अहिड़े तरीक़े सां सूफ़ी शाह इनायत शहीद जो ज़िक्र उन वीडियो में मूं न कयो आहे, ॼाणे वाणे, छाकाणि त मूंखे उन ते अलॻि वीडियो अॼु रिकॉर्ड करणी हुई। ऐं मखदूम अब्दुर्रहमान जो ज़िक्र मां उन वीडियो में करे आयो आहियां ऐं इन सां गॾो गॾु असां राजा ॾाहर खां वेंदे करे रूपले कोलीअ ताईं जो ज़िक्र करे आया। अॼु असां सूफ़ी शाह इनायत शहीद जी ॻाल्हि कंदासीं। सूफ़ी शाह इनायत शहीद 1655 में जनमु वठे थो ऐं 1718 में उनजी शहादत जो वाक़ियो पेश अचे थो। हीउ दौरु जेको आहे उहो ईअं सम्झो त सिंध जी तारीख़ जो अहम दौरु आहे, जंहिं दौर में सूफ़ी शाह इनायत जी शहादत थिए थी। सूफ़ी शाह इनायत खे सिंध जो पहिरियों सोशलिस्ट सूफ़ी करार नथो वञे। हिन जो स्कूल ऑफ थाट तसव्वुफ़ ऐं हिन जो स्कूल ऑफ थाट इंसान दोस्ती ऐं हिन जो जेको नज़रियो आहे जो खेड़े सो खाए, उहो तव्हांजे आॾो आहे, हिकिड़ी मक़बूल हैसियत रखे थो। हीउ कलोड़नि जो दौरु आहे जॾहिं मियां यार मोहम्मद कलोड़े जी हुक्मरानी आहे, बल्कि सूफ़ी शाह इनायत शहीद जे सिर जो सौदो मुग़लनि सां हुन कयो ऐं उन जे बदिले उनखे बाक़ाइदा हुकूमत ॾिनी वई ऐं पोइ सूफ़ी शाह इनायत शहीद जे शहादत जे बदिले में ख़ुदा यार ख़ान जो ख़िताब यार मोहम्मद कलोड़े खे मिलियो ऐं सिंध में हुकूमत अहिड़ी तरीक़े सां 1718 में बाक़ाइदा कलोड़े जी हुकूमत ठही थी वञे पई। हाणे सूफ़ी शाह इनायत जेको आहे उहो हिकु अहिड़ो सूफ़ी आहे जंहिं हिकु त इहो नज़रियो ॾिनो त जो खेड़े सो खाए, यानी वक़्त जे जागीरदारनि खे ऐं वक़्त जे हिकिड़े सरमाएदारनि खे ऐं वक़्त जे वॾेरनि खे हिन उन जे स्टेटस को खे चैलेंज कयो। यानी हिन जे मुरीदनि जो हिकिड़ो तमामु वॾो अंग हो, हिन जे सूफ़ी पोलगनि जो तमामु वॾो अंग हो। हिन पंहिंजे झोक शरीफ़ में इहो रूल क़ाइमु कयो, इहो नज़रियो क़ाइमु कयो त बाबा ही बनी अलाह जी आहे ऐं हिन बनीअ में जेको हर काहींदो, जेको खेड़ींदो, सो ई उनजो अनाज खाईंदो। यानी इन खां अॻु ज़मीनदारनि जो तसलुत हूंदो हुयो, हारियुनि ते ज़ुल्म हूंदा हुआ, हारी वीचारा महिनत कंदा हुआ ऐं पोइ ज़मीनदार उनजो अनु खाईंदा हुआ ऐं पटाई थींदी त उन्हनि खे थोरो हिसो ॾींदा हुआ। पर सूफ़ी शाह इनायत ही जेको आहे पंहिंजो रूल लागू कयो पंहिंजे इलाइक़े में त जेको खेड़े सो खाए। ख़ैर, स्टेटस को खे चैलेंज करण जे नतीजे में पाण सूफ़ी शाह इनायत न सिर्फ़ु हिकिड़ो वॾो आलिम हो, पर फ़ारसी दान बि हो ऐं हिकिड़ो फ़ारसी जो शाइर बि हो, हिकिड़ो इनकलाबी हो। माना सूफ़ी शाह इनायत खे जॾहिं असां ॾिसूं था त हिकिड़े इनकलाबीअ जी हैसियत सां ॾिसूं था, सोशलिस्ट जे हवाले सां ॾिसूं था, जंहिंजो हिकिड़ो समाजी नज़रियो आहे। अच्छा, उन वक़्तु जॾहिं सूफ़ी शाह इनायत जे मुरीदनि जो अंग वधंदो थो वञे ऐं हिन जी नामाचारी वधंदी थी वञे ऐं हिन जी जो खेड़े सो खाए जे नज़रिए खे इलाही पज़ीराई मिली रही आहे, तॾहिं यार मोहम्मद कलोड़े ऐं तोड़े उन वक़्त जे जागीरदारनि, जंहिंमें हमल जत बि अचे थो, नूर मोहम्मद पलीजो बि अचे थो, हिते झोक ऐं आसपास जे इलाइक़े जा जेके जागीरदार हुआ, उन्हनि खे इहा ॻाल्हि नागवार थी गुज़रे ऐं उहे कंहिं न कंहिं तरीक़े सां सूफ़ी शाह इनायत जे हिन नज़रिए जे ख़िलाफ़ु थी ॻाल्हाइणु शुरू कनि था, सूफ़ी शाह इनायत जी मुखालफ़त कनि था, उनजे लाइ रायनामा ठाहिनि था। अहिड़े तरीक़े सां अदबी तारीख़ूं लिखनि थो पियो त हिन जेको साज़िश आहे सूफ़ी शाह इनायत खे शहीद करण वारी, उन में न सिर्फ़ु नूर मोहम्मद पलीजो, न सिर्फ़ु हमल जत, न सिर्फ़ु यार मोहम्मद कलोड़ो, पर उन वक़्तु बुल्ली शाह करीम जी जेका गादी आहे, उनजो गादी नशीन अब्दुल वासिक़, उहो बि हिन साज़िश जो हिसो बणिजे थो। ऐं पोइ इहे साज़िशूं कंदे कंदे मुग़लनि जा कन भरनि था। मुग़ल नवाब ज़फ़र ख़ान हो, पोइ नवाब आज़म ख़ान आयो, ईअं अहिड़े तरीक़े सां उन जा कन भरींदे भरींदे हिकिड़ो माहौल ठाहिनि था ऐं माहौल ठाहिनि था जंग जो, माहौल ठाहिनि था सूफ़ी शाह इनायत जो घेरो तंग करण जो ऐं माहौल ठाहिनि था सूफ़ी शाह इनायत खे शहीद करण जो। अच्छा, कुझु फ़तवाऊं बि न विच में अचनि थियूं, अदबी तारीख़ुनि में इहे हवाला मिलनि था पिया त फ़तवाऊं ॾींदड़नि में, आलिमनि में, यानी मुल्ला उन वक़्त जा, जीअं असां ॾिसंदा था अचूं पिया त स्टेटस को खे चैलेंज कंदड़ जेके बि सूफ़ी आहिनि, उहे मुलायत
ऐं जागीरदारी जे घेरे में अचनि था ऐं साज़िशुनि में अचनि था, ईअं सूफ़ी शाह इनायत असांजो बि साज़िश में अचे थो। ऐं हिकिड़ी हाशिम छटवी, मखदूम हाशिम छटवीअ जे नाले ॿुधायो वञे पियो त उहो बि फ़तवाऊं ॾींदड़नि में शामिलु आहे, यानी उहो बि सूफ़ी शाह इनायत शहीद जे मुखालिफ़नि में शामिलु आहे ऐं उन जे ख़िलाफ़ु ॻाल्हाईंदड़नि में शामिलु आहे, उन जे ख़िलाफ़ु फ़तवाऊं ॾींदड़नि में शामिलु आहे। अहिड़े तरीक़े सां हिकिड़ो मुल्ला ऐं उन वक़्त जा जागीरदार, उन वक़्त जा हाकिम, इहे गॾिजी सॾिजी हिन तब्दीलीअ जी राह रोकनि था। जॾहिं झोक ते काह कनि था इहे सभु, त उन वक़्तु सूफ़ी शाह इनायत ऐं उनजा सूफ़ी, उनजा पोइल अक़ीदतमंद हज़ारनि जी तइदाद में, उहे पंहिंजे झोक शरीफ़ जो ऐं पंहिंजो दिफ़ा कनि था, खंदक खोचनि था। जॾहिं ही घेरो करण जे बावजूदि बि सूफ़ियुनि ताईं पहुचण में नाकाम थियनि था, त पोइ हिकिड़ी ॿी टल कनि था, ॿी साज़िश कनि था, क़ुर शरीफ़ विच में आणनि था ऐं क़ुर शरीफ़ ते यार मोहम्मद कलोड़ो सूफ़ी शाह इनायत खे वठी अचे थो, यानी क़ुर शरीफ़ विच में ॾेई ॻाल्हियुनि ते राज़ी करे थो ऐं हुनखे मुग़लनि जी दरबार में वठी अचे थो। इहो ई सबबु आहे जो सूफ़ी शाह इनायत खे ही मुग़लनि जे दरबार में जॾहिं वठी अचनि था त उते गिरफ़्तार था कनि ऐं गिरफ़्तार थियण खां पोइ बाक़ाइदे उन ते केस हलाइनि था, पोइ फ़तवाऊं जारी कनि था। बहरहाल सूफ़ी शाह इनायत आण नथो मञे। सूफ़ी शाह इनायत चवे थो त मां हक़ ते आहियां, मां सच ते आहियां ऐं मां पंहिंजो सिर न झुकाईंदुसि, हक़ ऐं सच सां बीठो हूंदुसि ऐं बातिल सां विढ़ंदुसि। ईअं अहिड़े तरीक़े सां 1718 में सूफ़ी शाह इनायत जो सरकलम कनि था ऐं उनखे नेज़े ते चाढ़नि था। अहिड़े तरीक़े सां सिंध जो ई अज़ीम सूफ़ी, सूरमो, सोशलिस्ट सूफ़ी, हिकिड़ो अज़ीम रहबर ऐं अॻवान, वक़्त जे यज़ीदनि जे हथां, वक़्त जे सरमाएदारनि जे हथां, गादी नशीननि जे हथां, रॉन्ग नंबर्स जे हथां शहादत माणे थो, पर पंहिंजे उसूल खे नथो छॾे, जो खेड़े सो खाए जे नज़रे खे नथो छॾे, इंसान दोस्तीअ खे नथो छॾे, अवाम दोस्तीअ खे नथो छॾे ऐं स्टेटस को खे चैलेंज कंदो रहे थो आख़िर ताईं, ऐं 1718 में शहीद थी थो वञे। अहिड़े तरीक़े सां मुग़ल ख़ुदायार ख़ान जो ख़िताबु ॾियनि था सूफ़ी शाह इनायत खे शहीद करण जे एवज़ यार मोहम्मद कलोड़े खे हुकूमत ॾियनि था, ऐं अहिड़े तरीक़े सां कलोड़नि जी हुकूमत जो क़याम अमल में अचे थो, सिलसिलो अॻिते वधे थो पियो। अॻिते हली पोइ जीअं नूर मोहम्मद जो जॾहिं हुकूमत अचे थी, तॾहिं वरी अब्दुर्रहमान शहीद जो वाक़ियो पेश अचे थो, जेको मां गुज़िरियल वीडियो में रिकॉर्ड करे आयो आहियां। अच्छा, हाणे सूफ़ी शाह इनायत जी हिकिड़ी जेका तहरीक आहे जो खड़े सो खाए वारी, इहा तहरीक सिंध में नामाचारी हासिलु करे चुकी आहे। इन जे स्कूल ऑफ थॉट जा तमामु घणा सूफ़ी आहिनि, जंहिंमें रूहल फ़क़ीर, जानुल्लाह रिज़वी, दरिया ख़ान ऐं रूहल फ़क़ीर जी फैमिली जा माण्हू ऐं रूह आख़िर रखियल साईं ताईं, चीज़ल साईं ताईं, माना बलूचिस्तान जे गादियुनि ताईं हिन जे स्कूल ऑफ थॉट जा सूफ़ी मौजूदु आहिनि असां वटि। शाह इनायत शहीद ऐं उनजे सिलसिले जा शाइर मोहम्मद अली मांझीअ किताबु लिखियो आहे, PhD थीसिस आहे उनजी, उन में उनजो ज़बरदस्त कमु थियल आहे, उनखे तव्हां ज़रूरु पढ़िजो। सूफ़ी शाह इनायत शहीद, उन जे हवाले सां सूफ़ी हज़ूर बख़्श जो किताबु आहे, उहो बि पढ़ण जोॻो आहे, उनखे ज़रूरु पढ़िजो। अहिड़े तरीक़े सां हिकिड़ो ॿियो जेको बहस हलंदो आहे त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई सूफ़ी शाह इनायत शहीद ते आख़िर छो सुर न लिखियो आहे। सो इहो हिकिड़ो बहस हलंदो आहे, पर असांजे रिसर्च स्कॉलर्स, मुहक़िक़नि, आलिमनि इन ॻाल्हि खे साबित कयो आहे त सूफ़ी शाह इनायत जे इन सान्हे खे, क़ौमी सान्हे खे, वॾे सान्हे खे असांजे शाह अब्दुल लतीफ़ भिटाई मुख़्तलिफ़ सुरनि में समायो आहे, मुख़्तलिफ़ शेर उनजा सबूत पेश करे सघनि था। बदर अबड़े जो किताबु आहे, रिसर्च आहे, उहा असांजे आॾो आहे। असां वटि ॿियनि स्कॉलर्स जी रिसर्च मौजूदु आहे, उन में इहा ॻाल्हि साबित थी वई आहे त जॾहिं सूफ़ी शाह इनायत शहीद थिए थो, तॾहिं लतीफ़ साईं फ़ौज जवानी में, यानी 28 सालनि जो आहे। ऐं लतीफ़ साईं इहो कीअं पॉसिबल आहे त एॾे वॾे साने खां लाइलम हुजे ऐं एॾे वॾे साने ते हुन न लिखियो हुजे। यकीनन लतीफ़ साईं जा मुख़्तलिफ़ सुर जेके आहिनि, उन्हनि में मुख़्तलिफ़ बेत गवाहीअ तौरु पेश करे सघजनि था, जंहिंमें सूफ़ी शाह इनायत जे साने जो ज़िक्र आहे। कुझु त सूफ़ी शाह इनायत जो डायरेक्ट ज़िक्र आहे, झिॼां पसी झोक, या कुझु रामकलीअ जा सुर आहिनि, पसियो बाज़ारूं हींअरो मूं लूण थिए, ठीकु आहे, अॼु न आदेशनि में तालिब तंवारीन, इहे जेके इन कॉन्सेप्ट जा जेके शेर आहिनि, अॼु न ओताकनि में तालिब तंवारीन बढ़ियूं मूं मारीन, त इहो जेको कॉन्सेप्ट आहे, इहे सुर रिसर्च स्कॉलर चवनि था लतीफ़ साईं शाह इनायत शहीद जे पस मंज़र में लिखिया आहिनि। या सूरिया सिंगार रसुल आशिक़नि जो, इहो शाह साईं जे शाह इनायत शहीद जे पस मंज़र में लिखियलु आहे। या असुल आशिक़नि जो सिर न सांढण कमु,
ठीकु आहे। इहे जेको कॉन्सेप्ट आहे इहो बि सूफ़ी शाइर शहीद जे शहादत जे वाक़े जे पस मंज़र में आहे। अहिड़े तरीक़े सां ॿिया बि खोड़ सारा बेत आहिनि, हवाले तौरु तव्हां उनखे ॻोल्हींदो त तव्हांखे मिलंदा, त उहे असां इस्तेमालु करे सघूं था, चई सघूं था त सूफ़ी शाइर जी शहादत वारे वाक़े ते लतीफ़ साईं हिन क़िस्म जा शेर चया आहिनि। अॼु न आदेसन में तालिब तमारीन वारो या सुर रामकली, सुर खाहुड़ीअ जा किरदार यमन कल्याण में हवाला मिलनि था पिया, त यमन कल्याण में बि लतीफ़ साईं जा केतिरा ई बेत आहिनि जेके सिधी रीत ऐं अणसिधी रीत इशारा ऐं अलामत में ॿुधाए थो पियो सूफ़ी शाइर जी कहाणीअ खे। ऐं अहिड़े तरीक़े सां जोगिनी सनासन जो जॾहिं ज़िक्र अचे थो त उन में बि असांखे सूफ़ी शाइर जो अक्स मिले थो पियो। सो असां चई सघूं था त लतीफ़ साईं पंहिंजे दौर जे हिन वॾे साने खे पंहिंजी शाइरीअ में मुख़्तलिफ़ सुरनि में मुख़्तलिफ़ अंदाज़नि सां बयानु कयो आहे। ऐं यकीननि शाह इनायत शुद्ध जो अज़ीम सूफ़ी रहबर ऐं सोशलिस्ट आहे, ऐं उन जे साने खां कीअं लतीफ़ जहिड़ो माण्हू अखि चुराए सघे थो या नज़रअंदाज़ करे सघे थो। सो असां उमेदु कयूं था पिया त सूफ़ी शाह इनायत जी शहादत जे वाक़े जे हवाले सां ऐं उन जे ख़्याल जे हवाले सां अव्हांखे हीअ जेका असांजी वीडियो आहे ज़रूरु तव्हांजे लाइ रहनुमा साबित थींदी ऐं तव्हांजो बेसिक थाट क्लियर थियो हूंदो। बाक़ी हिनखे ज़ाहिर आहे डिटेल में जॾहिं तव्हां सूफ़ी शाह इनायत शहीद खे पढ़ंदव त खोड़ सारा राज़ तव्हांजा अफ़शा थींदा ऐं खोड़ सारो मुतालियो तव्हांखे अॻिते हली मददगार साबित थींदो। सो उमेदु आहे त इंटरव्यू सीरीज़ जी सूरमा सीरीज़ जो हीउ जेको ॿियो प्रोग्राम आहे, पहिरियों प्रोग्राम तव्हां कल्ह ॾिठो ऐं ॿियो हीउ अॼु प्रोग्राम तव्हां ॾिठो, इन सां तव्हांजे ज़हन में खाको बि चिटो थी वियो हूंदो त सिंध में जेके सूरमा आहिनि उहे कीअं आहिनि ऐं उनजो स्कूल ऑफ थाट कहिड़ो आहे। ऐं असां अॼु ॾींहं ताईं इन्हनि सूरमनि खे ॻाईंदा रहंदा आहियूं पंहिंजी शाइरीअ में, क्लासिकल शाइरी बि ऐं असांजी जदीद शाइरी बि इन्हनि सूरमनि जे खां इंस्पायर्ड आहे। ऐं इन्हनि सूरमनि जो ज़रूरु असांजे ॻाल्हियुनि में, असांजे नसुर में, असांजे सम्झो त शाइरीअ में अॼु बि मिले थो पियो। सो उमेदु आहे त हीअ वीडियो अव्हांजे कमु आई हूंदी। सो मोकिलाणी कोन्हे, वरी कंहिं ॿी वीडियो में हाज़िर थींदासीं, पर वेंदे वेंदे मूंखे गुज़ारिश आहे त तव्हां न सिर्फ़ु असांजे हिन वीडियोज़ खे ॾिसो, लाइक कयो, शेयर कयो, पर बेल आइकन खे बि दॿायो त जीअं असांजा वीडियोज़ तव्हां ताईं नोटिफिकेशन जे ज़रिए पहुचंदा रहनि। सो मोकिलाणी न आहे, जेॾां पेर तेॾां।